सीता रोड में कुछ ॾींहं अॻु 8 महीननि जी ॿारड़ी अंसा चांडियो गेस्ट्रो वेगे बर वक़्तु इलाज न थियण सबबि फोत थी वई हुई, जंहिंजे वारसनि पारां मेन फाटक चौक ते एहतिजाज कयो वियो, जंहिं पासे केतिरी हेल्थ नोटिस वठंदे जांच टीम तश्कील ॾिनी, जेका सरकारी अस्पताल पहुती ऐं अंसा चांडियो जे वारसनि ऐं डॉक्टरनि खां बयान वठी कलम बंदि कया, जंहिंखां पोइ नज़ीर अहमद डायरेक्टर CCD ऐं रुखसाना प्रीत चन्नड़ एडिशनल डिविज़नल डायरेक्टर हैदराबाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त दादा पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मेडिकल सुपरडेंट जेको इंचार्ज आहे उनजो बयानु वरितो वियो आहे, जेको डॉक्टर ड्यूटी ते नाइट में उनजो चौकीदार जो वरितो वियो आहे। ऐं ॿियो जेको आहे छोकिरी जेका नंढड़ी डेथ थी वई आहे उनजे वाल साहिब जो उन जा असां बयानु वरिता आहिनि। ऐं बाक़ी जेका ॻाल्हि तव्हां कयो था त कारण कहिड़ा आहिनि त यकीनन हीअ हिकु त शुरू में हॉस्पिटल हिकिड़ी NGO खे ॾिनी हुई, उन मां हाणे हीअ वरी गवर्नमेंट जेको आहे NGO जो जेको तजुर्बो हुयो गवर्नमेंट कयो अॻु में इन करे NGOs खे ॾिनी वियूं हुयूं त गवर्नमेंट शायदि नथी हलाए सघे या उन्हनि जी जेका सहूलियतूं न हुयूं, इन करे माण्हुनि जी जेके कंप्लेंट्स हुयूं उन जे करे NGOs खे ॾिनी, पर पोइ NGOs का ख़ातिर ख़्वाह परफॉर्मेंस कान ॾिनी, उन जे खे गवर्नमेंट वरी वापसि वरिती हुई हॉस्पिटल्स उन सिलसिले में। पर अञा हिननि जे कुझु बजट जा इशूज़ आहिनि जेके मथी लेवल ते जीअं गवर्नमेंट खां वापसि NGOs खां वापसि गवर्नमेंट ॾे आयूं आहिनि, इन सिलसिले में त कुझु सहूलियतूं घटि आहिनि, पर जेको मेन असां हिते ॾिठो आहे त स्टाफ जी तमामु शॉर्टेज आहे। न, दरअसल ईअं न आहे त को जेको आहे सो उनजी माना अगरि इंक्वायरीज़ थियनि थियूं त उनजो को बि माना लाभ हासिलु नथो थिए, ईअं कोन्हे को। ऐं असां वटि जेके बि कंप्लेंट्स ईंदा आहिनि अवाम जूं, जेके बि माना दाऊं कूकूं असां ताईं पहुचनि थियूं लिफ़ाफ़े जे सूरत में, हिकिड़ो माण्हू पंहिंजी कंप्लेन अगरि DG ऑफिस आहे या सेक्रेटरी ऑफिस आहे या डायरेक्टर जे ऑफिस ते मोकिले थो त उन पने खे ज़रूरु एंटरटेन कयो वेंदो आहे। उते इंक्वायरी कमिटीज़ ठहंदियूं आहिनि। ॾिसो एॾो परे असां सुबुह जो सवेर खां माना निकिता आहियूं ऐं एतिरो परे असां हिन कंप्लेन ते हिकु आम शहरी कंप्लेन कई आहे ऐं असां हिते पहुता आहियूं। असांखे ज़ाती तौर ते मूंखे तमामु घणो दुख आहे त हिकिड़ी नंढड़ी जेका डेथ थी वई उहा चयो वञे थो त उहा अटेंड कोन थी। फ़िलहालु असां स्टेटमेंट वरितियूं आहिनि, हिन महिल कुझु नथो चई सघिजे त दुआरी केरु आहे, पर जॾहिं हिननि खे इंटरप्रेट कंदासीं, जॾहिं सभिनी जो स्टेटमेंट्स पढ़ंदासीं ऐं ॾिसंदासीं, कुझु कोताहियूं असांजे हेल्थ स्टाफ खां थियूं आहिनि ऐं कुझु वरी इहो आहे त असांजी डॉक्टर्स जी शॉर्टेज तमामु घणी आहे। इहे जेके वाक़िया थिया आहिनि इन्हनि जो पूरो ज़िम्मेवार जेको आहे सो हितां जा जेके चूंडियल NPA MNAs आहिनि उन्हनि खे था ॾियूं। उनजी वजह ऐं सूरत हाल बि इहा ई आहे त हिते जेको MS आहे उहो असांजे साबिक़ जेको MNA आहे NPA उनजो गज़न आहे। त चवण जो मक़सदु आहे त जंहिं शहर जा वाली, हालांकि जेके MNA NPA जो जेको सोट आहे उहो हिते गज़न आहे MS हुजे, ऐं जंहिं अस्पताल जो जेको डिस्पेंसर हुजे या स्टोर कीपर हुजे, दवा ॾींदड़ हिकु बालो हुजे, उन शहरनि जो छा थो थी सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।